नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त भारत में शादी जे कुछ ॾींहंनि बाद हिकु अजीब ग़रीब वाक़ियो पेश आयो है। भारतीय शख़्स घरवारी ऐं सहुरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण पुलिस स्टेशन पहुची वियो। गैर मुल्की मीडिया रिपोर्ट्स मूजिबि भारतीय शख़्स पंहिंजे घरवारी ससु ऐं निकाह में शामिल धुरियुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो आहे, जंहिंमें मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त हिन शादी हिकु खदड़ो फ़क़ीर सां थी आहे। रिपोर्ट मूजिबि भारतीय रियासत उत्तर प्रदेश जे शहर कानपुर जे रवासी शख़्स पंहिंजी शादी जे 2 महीने बाद घरवारी सूधो सावरनि ऐं शादी जे धुर वारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। मुड़ुस इल्ज़ाम है त शादी जे वक़्तु सहुरनि पारां जिन्स ज़ाहिर न करे मूं सां धोखो कयो वियो आहे। भारतीय शहरी दावा कई त घरवारी माहवार डॉक्टर ॾे वठि वञण बाद ख़बर पई है त हिकु औरत न पर खदड़ो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।